बाबे साईं जी बात साईं जो खैर बाबा अल्हम्दुलिल्लाह खैरा मोहन साले वे हाल मोहन साले खैर सां अचण थियो आहे। हाँ बाबा साईं मिड़े खैर बाबा साईं तव्हां ॾे नंढे देसी तव्हां मोहम्मद साले तव्हां घर हलो मां रेस जाबिर खान सां ॻाल्हायां थो। वॾी महिरबानी बाबा साईं वॾी महिरबानी बाबा साईं असां ग़रीब पर तव्हांजी छांव में ॿियो असांजी केरु भर छॾी करे तव्हां को बि फिक्र न कयो। महिरबानी बाबा महिरबानी हाँ बाबा सही बड़ी खैर बाबा सही मां तव्हां ॾे रेस नंढे जी दाह कई आहे। बाबा साईं तव्हां त असांखे पंहिंजे बच्चनि में सम्झंदा आहियो पर मूंखे ॾाढो ॾुख सां इहो थो चवणो पए त तव्हांजो नंढिड़ो रेस असांखे भाए कोन थो असांजी इज़त टके जी कोन थो करे। बाबा साईं मुंहिंजे अर्ज़ु करण जो मतिलबु इहो आहे ॾिसो पराई शइ ते माण्हू कॾहिं बि हा मना बाबा साईं ॾिसो न पराई शइ ते कंहिंजो बि हुकुम न रहंदो न को केरु हा मई हणी सघंदो हाणे हुकुम बि अहिड़ो कयो थी जेको मुंहिंजे वस में ई कोन्हे। ख़बर अथव हुकुम कहिड़ो कयो अथसि हाणे चए थो त मूंखे पंहिंजे दोस्त जे लाइ पंहिंजी भाइटीअ जो सभु हाणे ॿुधायो इहा ॻाल्हि ठहे थी अचे थी भला तव्हांखे सम्झ में ॿुधायो। बाबा साईं तव्हांजी वॾी महिरबानी बाबा असां ग़रीबनि जो अलाह खां सवाइ तव्हां खां सवाइ ॿियो केरु आहे बाबा तव्हांजे छांव में वेठा भला केरु आहे असांजो भरजरो ॿियो असांजे भला केरु असांजो भरजरो ॿियो ॾुखे वक़्त में असांजी मदद करे तव्हां ते वेठा आहियो बसि अलाह साईं धन्य हाणे मूंखे इजाज़त बाबा वॾी महिरबानी। वालेकुम सलाम मोहम्मद साले वे बाबा वे खैर सां अचण थियो आहे। हुकुम कयो मोहम्मद साले साले तव्हां असांजा हारी न बचा आहियो। छा थियो आहे मोहम्मद साले ॻाल्हि त करे छा थियो मोहम्मद साले ॻाल्हि त करे साले बाबा चाचा साले इहा मजाल जाबिर खान जी जो ॻोठ जे न्याणियुनि में बुरी नज़र थो विझे। बाबा साले तव्हां हाणे हलो मां इन जाबिर खान सां ॻाल्हायां थो। मोहम्मद साले तूं को बि फिक्र न कर मां वेठो आहियां। मोहम्मद साले